मुंहिंजे मारुनि खे सलाम चइजो, ओ मुंहिंजे ज़िंदगीअ जी थी वई शाम। चइजो मिठनि मुंहिंजे मारुनि खे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। के माण्हू तारीख़ थियनि था, हिन घायल धरतीअ जे सीने ते अहिड़ी गहरी चीख थियनि था, जा धरतीअ खे जाॻाए थी, जा दुनिया खे बदिलाए थी। नौशर फ़िरोज़ जी सियासी तारीख़ जो हिकु अमर किरदारु, ग़रीबनि जो हॾॾुखी, सादगी पसंद, इंसान दोस्त। पखियुनि ऐं जानवरनि सां प्यार कंदड़ ऐं पंहिंजी समूरनि वस्फ़ुनि में हिकु अज़ीम इंसान, साईं मरहूम अब्दुल हक़ उर्फ़ दोस्त मोहम्मद भुर्ट। ॻोठ भोरटी तालके कंडियारो ज़िले नौशर फ़िरोज़ में 15 सेप्टेंबर 1948 ते हाजी अहमद नवाज़ भुट जे अङण ते अब्दुल हक़ भुट मरहूम हिकु गुल मिसिल टिड़ियो, जंहिंजी खुशबू अॼु बि अनेक दिलनि में ज़िंदा आहे। पाण इब्तिदाई तालीम पंहिंजे ॻोठ मां हासिल कई, तंहिं बाद पब्लिक स्कूल हैदराबाद मां इंटर पास कयऊं। पाण ग्रेजुएशन सिंध यूनिवर्सिटी जामशोरो मां कई। 14 साल उमिरि आहे मुंहिंजी। ऐं अब्दुल हक़ साहिबु 5 सालनि जो हो तो वटि पहिरें दर्जे में आयो ऐं मां उनखे पढ़ायो। हू स्कूल में उथण वेहण में बिल्कुलु होशियारु हो। मां नथो काने सघां, अलाह साईं जन्नत नसीब कंदुसि। हर वक़्तु यादि आहे, हिन वक़्तु बि यादि आहे। 1963 में मां पब्लिक स्कूल में दाख़िल थियुसि त भुट साहिबु मूंखां को 2-3 महीना अॻु में अची चुको हो। हिक ॿिए सां जीअं इंट्रोडक्शन बि थींदो आहे, पर मूंखे पंहिंजे वालिद बि ॿुधायो त पंहिंजा आहिनि संदन चाचो हूंदो अब्दुर्रज़ाक, चई उन्हनि जो अथव भाइटियो बवाए तई अथव, तंहिं करे उन्हनि सां अलाह विचड़ में अचो। पर वरी इत्तेफ़ाक़न असांजो क्लास बि हिकिड़ो हो, साॻे क्लास में हुआसीं। 8वीं क्लास खां 2 क्लासमेट बि हुआसीं। पढ़ाईअ में एवरेज, इहो 63 खां वठी जेको 65 ताईं जो रहियो टाइम ख़ासि तौर ते, त उन वक़्तु पब्लिक स्कूल जो असांजो प्रिंसिपल ऐं वाइस प्रिंसिपल ॿई इंग्लैंड मां आयल हुआ। उहे अंग्रेज़ हूंदा हुआ ऐं स्ट्रिक्ट रूल्स हूंदा हुआ पब्लिक स्कूल में। भॼण में जॾहिं हलंदो हो त पोइ मरहूम हीअं कंदो हलंदो हो, पोइ मां वरी ख़त में लिखंदो हुउसि, साईं जंहिंजे कंध जो छा हाल आहे। मुंहिंजो नालो मोहम्मद ईसा मोरियो। अब्दुल हक़ भुट साहिब जे लाइ इहे लफ़्ज़ चवंदो असां सां गॾु पढ़ियो 6 खां वठी 8 क्लास ताईं। बा अख़लाक, बा इज़त भरियो माण्हू हो ऐं असां तमामु दोस्तनि सां उहो ख़ुलूस कंदो हो जंहिंजी का हद न आहे। न को हुन में गुस्सो, न का कावड़ी, खिल भोग, सभु कुझु जेको हुन में हूंदो, इन असां सां दोस्ती वारे नाते सां रहियो। ॾाढो प्यार मोहबत सां टाइम गुज़ारियो, जेको बि ज़िंदगीअ जो हुयो यार। असां होशियारु हो भुट साहिबु। संदन सियासी सफ़र जो तफ़सील कुझु हिन रीत आहे। 1985 में गैर जमायती आम चूंडनि में पाण सिंध असेंबलीअ जा मेंबर मुंतख़िब थिया। 1986 में पाण पाकिस्तान पीपल्स पार्टी सां मुंसलिक थिया। 1988 में पीपल्स पार्टीअ जी टिकेट ते ग़ुलाम मुर्तज़ा जतोईअ जो मुक़ाबिलो कयाऊं। 1997 में
पीपल्स पार्टी जी टिकट ते NPP जे उम्मीदवारनि सैयद मुराद अली शाह सीनियर ऐं सैयद असगर अली शाह सां मुक़ाबिलो कयो। सन 2001 में ज़िले नौशहर फ़िरोज़ जे ज़िलई नाज़िम जी चूंड में मसरूर ख़ान जतोईअ जो मुक़ाबिलो कयऊं। 2002 जे आम चूंडनि में पीपल्स पार्टी जी टिकट ते सूबाई असेंबलीअ जा मेंबर मुंतख़िब थिया। तंहिं बाद 18 फरवरी 2008 में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी टिकट ते सिंध असेंबलीअ जा मेंबर मुंतख़िब थिया ऐं खेनि लाइव स्टॉक खाते जो वज़ीर मुक़ररु कयो वियो। उन बाद 2009 में लाइव स्टॉक खाते जो कलमदान वापसि वठी खेनि कुझु वक़्त लाइ मादनियात खातो ॾिनो वियो ऐं बाद में लॻभॻि 3 साल पाण एंटी करप्शन खाते जा सूबाई वज़ीर रहिया। 2001 खां 2017 ताईं पाण पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले नौशहरो फ़िरोज़ जा सदर रहिया। भुट साहब साईं पंहिंजो मटपाणो हो, तमामु प्यारो माण्हू, दोस्ती जो दोस्त ऐं वरी पार्टी सां संदसि तमामु घणी मोहबत हुई। उहो ज़मानो अहिड़ो बि हुयो छो जो मूंसां तमामु घणी हुनजी मोहबत हुई त उन ज़माने में बेनज़ीर साहिब जे ज़माने में हिते को उथे कोन पियो इलेक्शन में, पोइ चईंदो मां उथां थो, पोइ हाराया आहियां खटायां, उहा मुंहिंजी मर्ज़ी आहे, नौजवान तॾहिं नंढा मां बीहंदुसि जतोई साहिब जे त इलेक्शन में बीठो। पर पार्टीअ में जेका हुनजी हैसियत हुई उहा माशाल्लाह तमामु सुठी, ऐं वरी पार्टी बि हिते तमामु सुठे नमूने सां नौशहरे में ऑर्गेनाइज़ कयईं ऐं पार्टी वर्करनि जो हौसलो हमेशह ॾुखे वक़्त में बि बुलंद रखियईं। मां त अचु वञु हूंदी त नौशहरे में संदसि उता कई, उते ईंदो हुअसि, वरी वर्करनि सां उते मिलंदासीं। पंहिंजी जाइ छॾे वियो आहे मरम, माण्हू बि हो, दिलेर बि हो, दोस्ती यारी जो सुठो अलाह खे जन्नत में जाइ ॾे, हिन नौजवाननि खे संदसि कुटुंब खे सबुर बि ॾे ऐं हुन वांगुरु जीअं हुन पंहिंजी ज़िंदगी मोहबत सां गुज़ारी। अब्दुल हक भुट असां वटि हिन ज़िले जी पॉलिटिकली ऐं ॿियनि हवालनि सां घण रुखी शख़्सियत, अलाह ताला उनखे जन्नत में जॻह ॾे। असांजो डिस्ट्रिक्ट जो प्रेसिडेंट बि रहियो, हुन सां गॾु सीनियर सियासतदान हो हिन ज़िले जो, ऐं असांजे पीपल्स पार्टी जो MPA बि रहियो, हुन सां गॾो गॾु मिनिस्टर बि रहियो पीपल्स पार्टी जो, ऐं तमामु सादी शख़्सियत जो मालिक हो। ऐं हिते हू पंहिंजो तमामु वॾो असरु रखंदो हो, पंहिंजो हिकिड़ो हल्को रखंदो हो पीपल्स पार्टी जे वर्कर्स में, काफ़ी हुनजो नालो हो बाबा वर्कर सॾींदा हुआसीं पीपल्स पार्टी जा वर्कर, ऐं मूंखे वॾियूं उमेदूं आहिनि हुननि जे पुटनि मां त पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म ते हुन जा पुट ऐं हुनजो ख़ानदान जेको आहे वरी हिकिड़ी नवाण आणींदो पीपल्स पार्टी में, पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म ते ई अॻिते बि पॉलिटिकल जदोजहद कंदा, पॉलिटिकल पंहिंजो किरदारु निभाईंदा, जीअं अब्दुल हक भुट पीपल्स पार्टी जे लाइ ऐं जमहूरियत जी बका जे लाइ निभाईंदो रहियो। साईं अब्दुल हक भुट साहिबु तमामु हिकु हरदिल शख़्सियत जो मालिक हो। अहिड़े क़िस्म जूं शख़्सियतूं कॾहिं कॾहिं पैदा थींदियूं आहिनि, ऐं हुन पंहिंजे ज़िंदगी में हिकिड़ो अवामी क़िस्म जो माण्हू ऐं माण्हुनि सां मोहबत कंदड़ माण्हू हो। उन्हनि जी ख़िदमत में उन हिकिड़ो जज़्बो हुयो, हर कंहिंखे वञिणो आहे, पर हुनजे वञण जो ॾाढो अरमान थियो, बेवक़्तु आहे तो हुनजो विछोड़ो थियो आहे, जंहिंजो जेतिरो बि अफ़सोस कजे उहो घटि आहे। उन लाइ बसि मां इहो ई चवंदुसि त अहिड़ा मांझी मरणा न आहिनि, वेस मटाए वरणा आहिनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। मां सम्झां थो अब्दुल हक भुट साहिबु उर्फ़ दोस्त मोहम्मद भुट साहिबु असांजे पाड़े जो तमामु बहितरीनु ख़ुशि मिज़ाज फ़क़ीर तबियत ज़मींदार हुयो। मां सम्झां थो त अब्दुल हक भुट साहिब जी ज़ात खां कॾहिं बि कंहिं बि माण्हू खे तकलीफ़ न पहुती, कंहिंखे न का ज़ाती रंजिश न का तकलीफ़। हालांकि असांजो त आलमाणी ख़ानदान जो अॿाणो रस्तो आहे भुट ख़ानदान सां, अॼो कोन पर 7 पीढ़ियुनि जो रस्तो आहे, वॾनि खां वठी
बनियनि ताईं ज़मीननि ताईं सियासत जे हवाले सां खणी असां धार रहियासीं, पर हिकिड़ो भाई पी जो रस्तो ऐं उहो रस्तो अब्दुल हक भुट साहिबु ऐं उनजो औलाद बि असां सां सदाईं निभायो आहे। अब्दुल हक भुट साहिब जी ज़ात इंतकामी सियासत जी हामी न हुई। असां ऑपोज़िशन में रहियासीं। भुट साहिबु MP रहियो, भुट साहिबु मिनिस्टर रहियो, एंटी करप्शन तमामु पावरफुल वज़ीर हूंदो आहे एंटी करप्शन, ऐं असांखे 5 सालनि जे हुनजे मुद्दे में कॾहिं पाड़े में कंडो न लॻो। के बि माण्हू, मां बज़ाते ख़ुदि मुंहिंजे नंढे भाउ अली ख़ान भुट साहिबु ॾे कमे कारे मोकिलिया हूंदा त उहे माण्हू कॾहिं बि ख़ाली हथे न मोटिया। सो ज़ात ते त इहो ई चई सघिजे थो त फ़क़ीर तबियत माण्हू हुयो ऐं पॉलिटिकल सियासी वर्कर हुयो। हुन कॾहिं पाण खे मथां रखी, वर्कर जे मथां रखी या लीडरशिप जे मथां रखी कॾहिं न सोचियो। हू सदाईं सोचींदो, हुन जी सोच इहा हूंदी त बाबा मूंखे हिन आवाम सां हलणो आहे, हिन माण्हू सां हलणो आहे। बाक़ी असांजो साथ भाई पी बिरादरी जो उनजे औलाद सां, अली शेर ख़ान सां, अहमद नवाज़ ख़ान सां बिल्कुलु रहंदो। जेको बि असांजो हाल आहे असां इंशाअल्लाह हाज़िर कंदासीं। अब्दुल हक भुट साहिब सां असांजो तमामु वेझो दोस्ताना रवैयो रहियो। हू जॾहिं बि MP थियो तॾहिं बि मूं सां गॾु हुयो। मां बि हुन हुयुसि MP प्रोविंशियल मिनिस्टर थी वियो, तॾहिं बि असां वटि आयो दादू। हालांकि नैंग में हिकिड़ी दावत हुई, हुन में बचणो हो, पर पोइ हाणे तयारु हो, पर अलाह जे ख़बर नथी पवे कंहिंजी इंसान जी हयाती केतिरी आहे। असां दुआ घुरियूं त अलाह हुनखे अलाह पाक जन्नतुल फिरदौस में आला तरीन मक़ाम अता फ़रमाए, पोइ हिनखे अलाह पाक ख़बर ऐं जमील अता फ़रमाए। हुनखे बि पंहिंजे अब्दुल ख़ान जे नक्शे क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, जे हुननि ख़िदमतूं कयूं, जे हुननि माण्हुनि जी ख़िदमत कई। रोस्ताना रोटनामा ते आहिनि परस्ते न इलाही सारा मां पथर लॻा जेके ॾिठा अफ़सर था जेके अब्दुल हक साहिबु कया। असांजे लाइ नुसरत फिरोज़ में जेके मिडिल क्लास जा माना विचे दर्जे जा सियासतदान जा जेके रहिया आहियूं एक्टिव, उन्हनि में हिकिड़ो वॾो नालो हुयो। असां वटि लाबियूं रहियूं 2 सैयद ऐं जतोई। उन्हनि 2 लाबियुनि जे विच में 3 जेके धुरियूं जेके नंढियूं नंढियूं ठहियूं, उन्हनि जो सरवाण हुयो ऐं पीपल्स पार्टी जी हिकिड़ी सुञाणप हुयो। असां पीपल्स पार्टी अब्दुल हक खे पीपल्स पार्टी खे अलॻि करण जी न सोचे सघियो केरु, ऐं हुन मरहूम आख़िर में इख़्तिलाफ़नि बावजूदि बि जेका इलेक्शन विडियो आज़ादु प्लेटफॉर्म तां वञी विडियो PP खां अलॻि थी ॿिए लालचुनि जे बावजूदि मुखालफ़नि सां न ठहियो। अब्दुल हक भुट साहिबु तमामु बहितरीनु इंसान। असांजो त लिहाज़ सां भाई पी तालुक़दारी असांजी अहिड़ी रही, ख़ासि तौर करे हर क्लास जे हिसाब सां असांजी क्लास ज़मींदार बि हो, असां गॾु MPA बि हुयो, वज़ीर बि थियो। मतिलबु उनजे कहिड़े रुख ते उनजी तारीफ़ कजे, हर रुख ते उहो पंहिंजे यानी उनजो मटु कोई कोन्हे। ऐं ख़ासि तौर करे पीपल पार्टी जो सफ़ा ईअं जीअं जियालो वर्कर हुयो। 2007-8 में मोहतरमा असांखे सॼो हो, उन में अब्दुल हक भुट साहिबु बि मूंसां गॾु हो। पोइ वियासीं 2007-8 जे इलेक्शन जे टिकटुनि जे बारे में। पोइ अब्दुल हक भुट साहिबु वरी उते हुननि खे साईं काइम अली शाह साहिबु ऐं निसार खुड़े साहिबु चयो त नईम खरल ऐं मां रहंदासीं। पोइ वरी गॾु रहियासीं। असां साउथ लंडन में हुआसीं, पर उते जॾहिं वियासीं त उते मौसम अहिड़ी हुई जो हर 2-3 कलाकनि खां पोइ मींहुं पियो वसे। पोइ उते जॾहिं बारिशूं वसनि पियूं त भुट साहिबु चयो त यार खरल हिते दिलि थी चए त ताहिरी खाऊं। हाणे ताहिरी जीअं असां बारिशूं सीअनि में थींदियूं त वाक़ई हिते गुड़ में ताहिरी पचाईंदा आहियूं, शौक़ीन हूंदो मिठे जो। पोइ घुमंदे मूंखे गुड़ नज़र अची वियो। गुड़ नज़र जो अची वियो त हुन में ड्राई फ्रूट हुयो, सॼो जेका पिस्ता बादाम ऐं साईं तव्हांजा अखरोट अहिड़ी ॾुगी वुगी बि पियल हल्की फुल्की। मां यार भुट त गुड़ त मिली वियो। जीअं बाक़ी चांवर ॻोल्हण सवला आहिनि यार, इहो वठो। वरितो ज़िद अथई 2-3 किलो। पोइ वरी अची जेका सो चांवर बि लभी विया आसानीअ सां। मूंखे चवणु हाणे पचाए केरु, मां चयो मूंखे त चांहि ठाहिण बि कोन ईंदी आहे, हाणे पाण ॼाणो पंहिंजा कम जा। पोइ वरी हिकिड़ो वॾो देगिड़ो पियो हो जेको उते जिते रहूं पिया, उहो कंहिं दोस्तनि जेको फ्लैट हुयो। अब्दुल हक भुट साहिबु छा कयो जो हुन में विधई पाणी विझी ऐं खणी
गुड़ बि विधाईंसि, हुन में चांवर बि विधाईंसि, पाणे देगिड़ो वॾो, हुन में पाणी घणो जो पइजी वियो त चांवर लुड़नि पिया। पोइ वरी चांवर लुड़नि पिया, गुड़ त वरी पाणी थी वियो, उहो जीअं ज़ाहिर आहे उहो रिझी। पर मां चयोमांसि हे अब्दुल कॾहिं साल खां पोइ भला पाणी सुकंदो थींदो, त हारियोसि था खणी अधु हारियोसि। पोइ अधु जो हारियोसि त हुन मां वरी विधाईंसि गुड़, छाकाणि त हाणे अधु पंप विधाईंसि, चांवर विधाईंसि, थोरो गुड़ त विझूंसि, भली विझाईंसि त वरी तरो लॻी वियो। तरो जो लॻी वियुसि त पोइ अधु कचा पका, पर ख़ासि तौर खे हेठियों जो में तरो लॻी वियो, उहा खुरड़ जेको आहे हिन 2-3 ॾींहं रखी छॾी फ्रिज में, इहो पियो खुरड़ पियो खाईंदो, जीअं मींहुं वसे तारीअ ॾे वञियो हुजे। उन जूं ॻाल्हियूं तमामु घणियूं खोड़ सारियूं अहिड़ियूं आहिनि, अलाह कंदो उहो जन्नती आहे। बाक़ी रही ॻाल्हि इहा त उहो बहितरीनु इंसानु हो, पाड़े जे हिसाब सां, वर्कर लॾे सां ॾाढो ख़्यालु रखंदड़, बहुत बरक आहे। अब्दुल भुर्ट जेको असांजो तमामु 2002 खां वठी असां साथी रहियासीं, उहो ख़ाली सियासी न बल्कि सोशल बि तमामु घणो अॻिते हूंदो हो, हुनजी हिकिड़ी तंज़ीम बि हुई। त आउं सम्झां थो त असां वज़ीर बि रहियासीं 2008 खां वठी 2013 ताईं। ऐं मूंखे यादि आहे असांखे शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो बि घुरायो हो, ऐं गॾु असां विया हुआसीं 2007 में। उन टाइम ते बि वॾे अटाले सां गॾु हिते आयो हो, जॾहिं मोहतरमा खे रिसीव करण जे लाइ हिते ई मूं वटि बीठो हो। त आउं सम्झां थो त हीअ तमामु घटि माण्हू हूंदा जेके पार्टीअ सां सचा ऐं मुख़लिस ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो सुठो साथी ऐं पार्टी जो सुठो वर्कर। ऐं आउं सम्झां थो त हीउ नुक़सानु असांजे पार्टी जे लाइ, असांजे सिंध जे लाइ तमामु वॾो नुक़सानु आहे। ऐं अहिड़ा माण्हू के वरले पैदा थींदा ऐं एॾो वॾो बीमार बि न रहियो ऐं अचानक हलियो वियो। ऐं आउं सम्झां थो नेक सुठो इंसानु हो ऐं बुर्दबार इंसानु हो। त हीअ पार्टी जे लाइ हिकिड़ो नुक़सानु आहे ऐं पार्टीअ सां गॾु रहियो, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सां गॾु रहियो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अब्दुल खान भुर्ट असांजो तमामु प्यारो पंहिंजो, ईअं सम्झो त बिरादरी पंहिंजी जाते, पर हिकिड़ो प्यार मोहबत जो रिश्तो हुन सां। चाची अब्दुर्रज़ाक भुर्ट जो भाटियो हो, नंढे लाइ खां वठी असां ॾे काफ़ी हुनजो अचणु वञणु हूंदो हुयो। चाची अब्दुर्रज़ाक जो पुराणो हिकिड़ो ख़्वाबु हूंदो हुयो त तव्हां इलेक्शन में बीहो, पंहिंजे ख़ानदान लाइ बि, असांजे ख़ानदान लाइ बि। पोइ कोयटा ताईं पंधु करे ईंदा हुआ त असां दादू मां बीहूं, ऐं तव्हां पंहिंजे नाले चवंदा हुआ त असां नौशहर फिरोज जे पासे बीहूं। पोइ कुदरतन अब्दुर्रज़ाक, चाचो अब्दुर्रज़ाक फ़ौत थी वियो। उन खां बाद उनजो ख़्वाबु जेको ताबीर हिकिड़ो असांजे चाचे हाजी ख़ैर मोहम्मद ख़ान कयो, ॿियो अब्दुल खान भुर्ट कयो। हू दादू मां 85 में बीठो, अब्दुल खान नौशहर में बीठो भुर्ट। हुन ओॾां इलेक्शन खटी, चाचे ख़ैर मोहम्मद ख़ान दादू मां इलेक्शन खटी। त उन चाचे अब्दुर्रज़ाक जी जेकी विज़न हुयो ऐं हुनजी दूरंदेशी, उहा ईअं सम्झो जो नतीजो मिलियो। उन खां बाद जेको अब्दुल खान पंहिंजो सियासी सफ़र शुरू कयो पीपल्स पार्टी जे हिसाब सां, उन में ख़ासि करे जेकी तारीफ़ जोगी ॻाल्हि आहे त वर्कर लॾे खे हुन तमामु पाण सां वेझो रखियो ऐं एतिरी वर्कर जी इज़त अफ़ज़ाई कई जो वर्कर हुननि खे बाबा ऐं वर्कर सॾणु शुरू कयो हो। ऐं बेनज़ीर साहबा वॾो हुनजो क़दुरु कंदी हुई। हमेशह हुन पीपल्स पार्टी सां, वर्कर लॾे सां, ख़ासि करे वज़ारतनि जे तहत बि जॾहिं मां ॾिठो त ख़ासि करे उन्हनि माण्हुनि जा कमकार वॾे पैमाने ते कंदो हो ऐं असां सां प्यार मोहबत जो रिश्तो क़ाइमु रखी। पंहिंजी पूरी ज़िंदगीअ में कॾहिं बाबा जन कॾहिं कंफर्टेबल ज़िंदगी न गुज़ारी, सादगीअ सां रहिया। जेके उताकूं असांजे ॾाॾनि खां वरसे में मिलियूं, उहे अॼु ताईं मौजूदु आहिनि। कॾहिं बि को ज़िंदगीअ पंहिंजी पूरीअ में आरामदाह ज़िंदगी लाइ को वॾो ख़ासि बंगलो ठाराइण या जीअं कॾहिं बि न। ग़रीबनि सां वास्तो, ग़रीबनि सां मेल जोल, सियासी मुफ़ाद खां हटी करे दर्द ऐं जज़्बो, जेके परेशान माण्हू या परेशान हाल, उन्हनि खे पंहिंजो नौकरियूं ॾिनियूं, स्कीमूं ॾिनियूं। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पाण चवंदी हुई त इहे वोट हमारा वर्कर हैं। उसूल जो ॾाढो पको हुयो। अॻमी माण्हुनि खे मैसेज वेंदा, न्यापा वेंदा, भई असांखे वोट ॾियो। पर बाबा डोर टू डोर वर्क कई, हर माण्हूअ जे दर ते वियो, पर बाज़ारुनि में हर दुकान ते वियो वर्क लाइ, जंहिं करे पूरे ज़िले जो फेस ई तब्दील थी वियो। ॿी जेका रवायत बाबा क़ाइमु रखी, उहा इहा रखी त वज़ारत खां पोइ बि ॿाहिरि ओपनली वेहंदो, ओपन स्पेस में वेहंदो हुयो, वण हेठियां वेहंदो हुयो। आम माण्हूअ जो मिलणु तमामु आसानु हुयो। मूं पंहिंजी पूरी ज़िंदगीअ में बाबा में 2 खूबियूं
ॾिठियूं जेके मां ॿुधाइण खां रहिजी नथो सघां। मुंहिंजी जेका हयाती आहे, जेका ज़िंदगी आहे, उन में मूं इहो ॾिठो त बाबा कॾहिं बि कूड़ कोन ॻाल्हायो। इहा ख़ूबी असांजे नबी पाक सोची हुई। ॿी मूं इहा ख़ूबी ॾिठी त बाबा जे दर तां को बि साइल ख़ाली वापसि न वियो। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो हो त हुनखे साम्हूं चवंदो हो त हल ठीकु आहे पोइ अचिजांइ, पर जॾहिं हू बंगले मां ॿाहिरि वञणु लॻंदो हो घुराए हुनखे चवंदो कमदार खे या मुंशी खे, बाबा हिनखे अन्न जी बोरी ॾिस, हिनखे सारियुनि जी बोरी ॾिस। गनी हुयो, सखी हुयो। अलाह ताला खे गनी सखी पसंदि हो। इहे चए त मिलण जी बंदश अथसि, मूंखे मुंहिंजी ॿुधाई त मुंहिंजी हाज़ुरी लॻे कीअं त विहार आई साहिबु अचां थो। साईं 2 कलाक वेही रहियो। मानी जंहिं महिल लॻी मूंखे अधु टकड़ीअ जो मूंखे भञी ॾे, मां तोसां गॾिजी खावां। हुनजो उथण जो अंदाज़, हुनजो वेहण जो अंदाज़, हुनजो अलाह हुन में अहिड़ो हिकिड़ो लियाकत ॾिनी, स्टाइल हुयो हुनजो वेहण जो, खिलण जो हुनजो अंदाज़। ऐं हुन ग़रीबनि जो फ़िक्रु हुई। जेके नौकरियूं ॾिनई त यतीमनि खे ॾिनई, बेवान खे ॾिनई। हुन माण्हू खे लखूं रुपया ॾिना। जन मिनिस्ट्री दौर में बि उते बंगले ते 20-20 माण्हू कराची में रहियल हुजनि, माना ख़ासि रहियल हुजनि माण्हू, त चेकअप करायो, भाड़ो ॾियोनि, दवाऊं वठी ॾियोनि, उहो कराईंदो। अहिड़ो इंसानु कम आहिनि। भुट साहब जो असांखे निहायत अफ़सोस थियो जो असांजे ज़िले में भुट साहब जहिड़ो माण्हू पैदा थियण में काफ़ी टाइम लॻंदो। भुट साहब असांजे ज़िले में एतिरा कम कया। भुट साहब असांजी तंज़ीम खे एतिरो फ़ाइल कयो, पीपल्स पार्टी खे ज़िंदा कयो। हिन वर्करनि खे नौकरियूं ॾिनियूं, वर्करनि खे इज़त ॾिनी, वर्करनि खे जेको अॻिते हेठे तबिके खे मथे खणी आयो। असांजे माइटनि जो भतो हो भुटनि जो, उते रईस अब्दुल्ला ख़ान भाउ हुयो, मां बाहिस नगर न्याज़ थिया, वेठासीं, कचहरी कईसीं। मूंखे चई तोखे सियासत में बीहारींदुसि। मां चयो साईं मां ग़रीब माण्हू, सियासत में मां जो वेठो आहियां। चई तुंहिंजी बरक मां कंदुसि, तुंहिंजो ख़र्चु मां कंदुसि, तोखे ज़रूरु सियासत में बीहारींदुसि। हाणे जॾहिं हींअर सियासत थी त बि मूंखे माण्हू मोकिले, छा थो चई। जॾहिं हिन खटियो यूसी पालाणी जो चेयरमैन थियो, मां कुलनि ते खणी हिन खे सॼे शहर में घुमायो। गर्मी जा ॾींहं हुजनि, मां ॾिठो साहब आयो आहे, खट खणी वियो सां अंब हेठो रखी थी वेठो। ईद हुजे, हिन मूंखे पैसा न त माण्हुनि खे ईद कराया। कॾहिं कॾहिं असां न हूंदा हुआसीं, मिशन ते अची वेहंदो हो, पोइ मज़दूरनि खे पैसा ॾींदो हो, चांहि घुराईंदो हो, चांहि पीअंदो हो, पाण मज़दूरनि खे पीआरींदो हो। मच्छर हूंदा हुआ, मज़दूर चयो मारो कोई बड़ा छेड़ा हेॾो बाग वेझो आहे, खणी अचो मेड़े ऐं दूहूं कंदा हुआसीं, पाण कंदो। अहले दिल इंसान जेके हूंदा आहिनि उन्हनि खे मौत न आहे, मरणा न आहे। ऐं असांजो यकीन आहे भुट साहब ज़िंदा, छो जो हुनजो मिशन प्रोग्राम ऐं नज़रियो ऐं सूर जेको आहे उहो ज़िंदा आहे ऐं ज़िंदा रहंदो क़यामत ताईं। साईं जन अब्दुल्ला भुट साहब सां असांजी पुराणी शनासाई हुई। साईं जन असांजे ॻोठ जो वॾो हो, चङो मुड़ुसु हो, हॾ ॾोखी हो, दोस्तनि यारनि सां मिलण वारो हो। असांजी इहा आहे त अब्दुल हक साहब 100 साल ताईं वरी ॿियो अब्दुल हक साहब न ईंदो। हिकिड़ो फ़कीर साहब खां हितां खैरात वठण ईंदो, साहब खे ॾिसी हुनखे 500 जी सदा कंदो, बाबा 500 ॾियो। हिकु ॾींहुं साहब खे चई रेज मूंखे 1000 रुपया ॾियो, मूं तव्हांजी दावत कई आहे, सुभाणे तव्हां मुंहिंजी दावत कई। इंटीग्रेशन मिनिस्टर ॿिए ॾींहं ते हुन फ़कीर जे ओताक ते वियो। उहो फ़कीर ओताक मौजूदु कोन हुयो, ॻोठाणा ॾिसी हैरान थी वियासीं। इंटीग्रेशन मिनिस्टर पुलिस मोबाइल गॾु न फ़कीर जी दावत ते ऐं फ़कीर अहिड़ो जेको वरी अॼु पंहिंजे रोज़गार लॻी वियो। साहब जी कहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायूं तव्हांखे, साहब ज़िंदा वली हुयो हिन दौर जो। असांखे छा आहे कहिड़ी ॻाल्हि हुई असांखे परिवार ते। पहचान ज़िले में जेका माइनॉरिटीज़ जी हुई उहा साईं अब्दुल हक भुट साहब जे करे हुई। असांखे उहा माना अहिड़ी का असांजी पहचान न हुई। असांखे अॻिते खणी अचण में साईं अब्दुल हक भुट साहब जो वॾो किरदारु हो। ईअं ई हुन केतिरा ई कम बि कया माइनॉरिटीज़ लाइ। हिकिड़ी ग़रीब घराणे जी छोकिरी जंहिंखे गले में टाइफस जो बीमारी ॾाढी, हुनजो इलाजु कराची महांगी अस्पताल में बि थियो, त मां हुन ग़रीब खे वठी हिते साहब एंटी-करप्शन जो मिनिस्टर वठी आयुमि। हुनखे इहो आवाज़ ॾिनो, चई हिन ग़रीब सां इहो मसइलो आहे। त हुन ओॾीमहिल ई देरि ई न कई, पंहिंजी हिन कार में विहारे ओॾीमहिल ई हुनखे कराची हॉस्पिटल पहुचायो ऐं पंहिंजे ख़र्च ते हुनजो इलाजु करायईं। ऐं उहा छोकिरी अॼु बिल्कुलु चाक आहे। उहा हुनखे दुआऊं थी ॾे, पर असां माइनॉरिटी सॼी हुनखे दुआऊं ॾियूं था, पर अहिड़ो असांखे सॼे ज़िले नौशाद में
को बि अहिड़ो सियासतदान या बुज़ुर्ग अहिड़ी सियासी हस्ती असांखे वरी न मिलंदी। हे असांखां विछड़ियो ज़रूरु आहे पर विसरंदो न, सदाईं असांजे दिलनि में क़ाइमु आहे, क़ाइमु रहंदो। भुट साहब हिकु सियासतदान बि हुयो, हुन सां गॾु सोशल वर्कर बि हुयो। हुन जा तक़रीबन हर अस्पताल में माण्हू रखियल हुआ ग़रीबनि जे इलाज लाइ। वो पाकिस्तान पाण कारकुन जे बारे में सोचींदो, आम इंसान लाइ सोचींदो, जेके ग़रीब हारी हूंदा, मिसकिन माण्हुनि जा मोहबत कंदो। कॾहिं वाक़ियो आहे त भुट साहब जॾहिं मिनिस्टर हो इंटीग्रेशन जो, त हुनखे वर्कर ग़रीब माण्हू हो, हुनखे शादी जो सॾु ॾिनो त तव्हांखे दावत हुजे। पोइ भुट साहब हुतां कराची मां सीड़जी आयो, पोइ हुनखे थोरी लेट वग़ैरह थी वई, पर राति जो हिते आयो। हिकिड़ो अधु हितां कारकुन पाण सां गॾु कयईं। राति जो 1 बजे हुनजे ॻोठ वञी पहुतासीं ॻोल्हे पोइ असां चयो त भाई केॾे था हलो, राति आहे हिते त झंग लॻो पियो आहे, भत माण्हू ख़तमु थी विया, केॾे हलिया विया हूंदा, सुम्ही पिया हूंदा, चईंदा हुआ न हिन में सभु भरणो आहे, बसि तव्हां हलो, मूंखे घरु ॾिठल आहे। असांखे नथो लॻे त को अहिड़ो सियासतदान सिंध में मिलंदो ऐं शरीफ़ इंसान, ग़रीब इंसान, ऐं ग़रीबनि सां त वधि में वधि मोहबत कंदो। हिते नौशहरनि में हिकिड़ा 4-5 अहिड़ा दरवेश आहिनि, इहे ईंदा त असां हुनखे चवंदासीं पहुचे थो त असांखे दड़का ॾींदो, तव्हां छा जे लाइ था हिननि खे चओ दरवेशनि खे। हुननि सां पाण सां गॾु विहारींदो, ॿियनि माण्हुनि खे धप ईंदी, भुट साहब हुननि खे भाकुर पाए विहारींदो, हुननि मां नफ़रत न कंदो। अहिड़ो असांखे को सियासतदान नथो लॻे जंहिंसां असां गॾु वेही सघूं ऐं गॾु सां विहारे सघे ऐं गॾु सां कचहरी करे सघे, गॾु सां खाईंदो पीअंदो, ईअं महसूसु न कंदो त तव्हां ग़रीब आहियो, ईअं सम्झंदो मूं जहिड़ा इंसान आहियो तव्हां। मां सां वेहंदो त शायदि मां सम्झंदो त अब्दुल हक भुट साहब मुंहिंजो आहे। जेकर ॿिए कंहिं वर्कर सां वेहंदो त उहो पाण खे फील कंदो त मुंहिंजो आहे। अब्दुल हक भुट मरहूम समाजी ख़िदमतुनि में पिणु अॻु भरा रहिया। पाण ऑल सिंध ग़रीब नवाज़ वेलफेयर एसोसिएशन रजिस्टर्ड 1996 जा सदर थिया। एसोसिएशन तरफ़ां पाण शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो इस्पताल ठारू शाह जो बुनियाद रखियो, जंहिंजो कमु हलंदड़ आहे। इस्पताल जी डिस्पेंसरी मुकमिल थी चुकी आहे। एसोसिएशन तरफ़ां इस्पताल लाइ एम्बुलेंस जी सहूलियत पिणु ॾिनऊं। ऐं अब्दुल हक भुट मरहूम इंग्लैंड, जर्मनी ऐं यूनाइटेड अरब अमारात जा दौरा कया। साईं अब्दुल हक भुट मरहूम खे पखियुनि ऐं जानवर पालण जो शौक़ु हो। भुट फार्म ते मुख़्तलिफ़ क़िस्मुनि जा पखी ऐं जानवर वॾी अंग में मौजूदु आहिनि। पाण रोज़ानो शाम जो फार्म ते अची पखियुनि ऐं जानवरनि जी परघोर लहंदा हुआ। तक़रीबन हर पखी घुमण जे हिसाब सां हर पखी जे पंहिंजो विज़िट कंदो, ॾिसंदो, शौक़ु पंहिंजो पूरो कंदो। अचण सां ई पुछंदो बा हाणे कहिड़े जो खाधो कोन्हे, कहिड़े जो खुराक कोन्हे, बा पखी के बुख ते न हुजनि। तमामु ख़्यालु कंदो पखियुनि जो। पाण सूफ़ियाणी तबियत जा मालिक हुआ। खेनि सूफ़ी मौसीक़ीअ सां वालियाना इश्क हो। मार पोइ मौत तूं अणमुदाइतो आहे, घाई अहिड़ा घोट मुदन जन जे मरण जी। बाबा अब्दुल हक साहब जो राग विराग सां तमामु प्यारु हूंदो। तक़रीबन असां खां पहिरीं बि जेके फ़नकार थी विया आहिनि, उस्ताद वहीद अली, सरमंद सिंधी ऐं उस्ताद मंज़ूर अली ख़ान ऐं चंदर फ़क़ीर जेको माना उनखे घणो ॿुधंदो बाबा अब्दुल हक साहब। मूंखे बि कॾहिं फरमाइश कई त उहा चंदर जो कलाम ॿुधा, रुठा ई रहनि पर हुजनि हयाती। पाण वॾा ज़मींदार ऐं सियासतदान हूंदे बि सॼी ज़िंदगी सादगी, इज्ज़ ऐं आजिज़ीअ सां बसर कयूं। हर आए वए लाइ संदन ओताक तोड़े संदसि दिलि जा दरवाज़ा हमेशह खुलियल रहंदा हुआ। पंहिंजे इलाइक़े में ग़रीब नियाणियुनि जे वालिदेन खे संदन शादीअ लाइ मदद करणु, ग़रीब ऐं लाचार बीमारनि खे इलाज लाइ पंहिंजे ख़र्च ते कराची जे वॾनि इस्पतालुनि ताईं पहुचाइणु, फ़ैसिलनि ऐं ॿियनि मामलनि में हमेशह हक़दारनि जे पासे थी बीहणु, पंहिंजे मिज़ाज में खिल भोग ऐं सदाईं पंहिंजाइप वारे शानदार सुभाउ सां ज़िंदगी गुज़ारिया।
साईं अब्दुल हक भुरट मरहूम जहिड़े हॾॾोखी इंसान दोस्त ऐं अज़ीम इंसान जो हाल कॾहिं भरिजी नथो सघे। पिछड़ा कुछ इस अदा से कि रुत ही बदल गई, एक शख्स सारे शहर को वीरान कर गया। मिठन मुझे मारुन खे सलाम चइजो, ओ मुझे जिंदगी जी थी वई शाम चइजो। मिठन मुझे मारुन खे नंढड़ल वॾल ऐं सभिनी घरनि खे ओ मुझे बेठकुन घटियुनि दरनि खे जीजल अमड़ खे आयल अमड़ खेत अञा जाम चइजो, ओ मुझे जिंदगी जी थी वई शाम चइजो। मिठन मुझे मारुन खे मुखे हूँ में दूं मोटी माई दुस ओ अची पहुंचे सजणनि साथियनि सां मिलंदुसि अजल आदो मूले अजल आदो मूले आराम चइजो, ओ मुझे जिंदगी जी थी वई शाम चइजो। मिठन मुझे मारुन खे इहा कल हुजे हा पोइ गल गिराठियूं ओ सभिनी खे ॾियां चुमियूं ॾाढियूं घाटियूं वही दिल में रहजी वही मन में रहजी। इहा माम चइजो, हो मुझे जिंदगी जी थी वई शाम चइजो। मिठन मुझे
मारुन खे मुंहिंजी कबर ते अचिजो वञिजो ओ दुनिया मां हलियो विस दिल मां न कढिजो हूंदो हो अब्दुल हक हूंदो हो को मसरूर वठी नाम चइजो ओ मुझे ज़िंदगीअ जी थी वई शाम चइजो मिठन मुंहिंजे मारुन खे